अबे जे घर छड़ना वारे ते मते जंहिं घर में न्याणी 18 साल गुज़ारी दिया, जंहिं घर में अबे अम्मा सांग लॻई, जंहिं घर में पंहिंजे ॿारनि सांग लॻंदी आहे, जंहिं घर में पंहिंजे भेनरुनि सांग लॻंदी आहे, यार उहो घर छड़णो ॾाढो ॾुखियो आहे। न्याणीअ खे पीउ जे घर जे भितियुनि सां मुहबत हूंदी आहे, ॿारनि भेनरुनि सां मुहबत हूंदी आहे। असां मर्दनि खे कहिड़ी ख़बर, न्याणी वारी ज़ात ई अल्लाहु अकबर। वो भी टाइम आयो अल्लाह के ये मंजूर हो, बीबी खदीजा जल्दी अल्लाह के प्यारी थी वई, महबूब मुस्तफा करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के उहे लफ्ज़ अम्मा खदीजा जा याद हा। अज अम्मा खातून जन्नत जो विछोड़ो, अज अम्मा खातून जन्नत आका सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो घर छड़ना वारी आहे। हुजूर नूर अलैहि सलाम पंहिंजे घर के फरमांदा, ओ मुझो घर वारियों, ओ मुझो घर वारियों, मुझे न्याणी फातिमा जे घर छड़ना वारी खड़ी आहे। मुझे खदीजा जा चवे पई, मुझे खदीजा जा हे लफ्ज़ा अला एतरी हयाती मिलंदी, अला कोन मिलंदी। ओ मुझा रब करीम मां खदीजा के एतरा ॾींहं ॾिजा पंहिंजे फातिमा के पंहिंजे हथनि सां बणायो। फरमाया तो मुझो बीबियों, मुझो घर वारियों, अल्लाह के यो मंजूर हो। खदीजा रब करीम के प्यारी थी वई, पर मुझे फातिमा जे प्यार ॾियण में का कसर न छॾी, मुझे फातिमा सां प्यार ॾियण में का कसर, मुझे फातिमा के अॼु अहिड़े नमूने तलविदा कयो जीअं फातिमा के पंहिंजी अम्मा यादि न अचे। आका साईं मां सदको वञा तव्हांजे जुमलनि मुबारकनि जे मथां, मां सदको वञा तव्हांजे लफ़्ज़नि मुबारकनि जे मथां। तव्हांजूं बीबियूं, तव्हांजूं घर वारियूं अम्मा फातिमा के भले प्यार ॾियनि, पर अम्मा खदीजा जो प्यार ॿी शइ आहे। अॼुकल्ह माण्हू बि शादी कंदो आहे, पोइ जेका ॿी घरवारी हूंदी आहे उहा मतां उहो प्यार न ॾेई सघे, जेका प्यार जेका सिक अम्मा ॾींदी आहे पंहिंजनि बचड़नि ॿी। उन ते मां हिकिड़ो मिसाल ॾींदो आहियां। हिकिड़े हमरा शादी कई, शादी करण खां बाद में अॻिली घरवारीअ में हिकिड़ो पुटड़ो हो। हमरा पंहिंजे पुटड़े खां पुछा कई, ख़बर हीअ माउ सची थी या अॻिली माउ सची हुई, जेका हाणे माउ थी इहा सची आहे कि न हूअ माउ सची आहे। संधी असली माउ जे लाइ तो पुछा करे उहा सची या हीअ सची। उहो नाड़ो मासूम अखियुनि मां पाणी वहाए करे लफ़्ज़ कहिड़ा थो चवे, बाबा हीअ सची आहे अॻिली कूड़ी हुई। छा थो चवे? ओ बाबा जेका मुंहिंजी असली अम्मा उहा कूड़ी हुई, हीअ सची आहे। पीउ हैरान थियो, वेगी माउ जे लाइ, मासीअ जे लाइ चवे थो उहा सची आहे, असली माउ जे लाइ चवे थो कूड़ी आहे। जे पुट मूंखे ॻाल्हि सम्झ में न आई, तारीफ़ त तोखे हुनजी करणु घुरिजे आहे, पर तूं चवे थो उहा माउ कूड़ी हुई, हिन जे लाइ चवे थो हीअ सची आहे। चहा बाबा मां चवां थो उहा कूड़ी हुई हीअ सची आहे, के समझाए तो सही। ते जेका मुंहिंजी अॻिली माउ हुई मूंखे हे लफ़्ज़ चवंदी हुई, जेकॾहिं नथो सुधरे त मानीअ जो गिरहो न ॾींदी माई, हरकतूं नथो छॾे त मानी न ॾींदी माई, हरकतूं कंदो में चवंदी त हुई न ॾींदी माई, न खाराईंदी माई। पर जॾहिं मानीअ जो टाइम ईंदो हो, अल्लाहु अकबर, पर जॾहिं मानीअ जो टाइम ईंदो घर में मौजूदु कोन हूंदुमि, ओड़े पाड़े में छोकिरा मोकिले करे गोल राए करे मानी खाराईंदी हुई। चवे पई त मानी न खाराईंदी न, मानीअ जे टेम ते ओड़ो पाड़ो ॻोल्हे मानी खाराए पई, माना कूड़ी हुई न। ॻाल्हि सम्झ में आई अलाए? चवे पई त मानी न ॾींदी मानी वारे टेम ते ॻोल्हे खाराए पई त माना कूड़ी हुई न, सची हुजे हा त न ॾे हा न, उहा कूड़ी हुई। मानीअ जे टेम ते पंहिंजे ॻाल्हि तो फिरी पई वञे। पर बाबा जेका तूं शादी करे आयो आहे, ओ बाबा जेका तूं
पंहिंजी घरवारी वठी आयो इहा कीअं सची आहे जेकॾहिं मूंखां कमी कोताही थी पई वञे मूंखे चए पई हे कम न कई त मानी न ॾींदीमांइ ओ बाबा मां तोखे कॾहिं कोन ॿुधायो आहे ॾींहं जा ॾींहं बुख ते गुज़ारिया पर मूंखे मानीअ जो गफ़ो ई न मिलियो आहे डब तूं हलियो वञे को कमकार चवे पोइ मूंखां विसरी नंढो ॿारु पोइ इहे चवंदी न मानी न ॾींदीमांइ सची आहे बुख ते ॾींहुं बि गुज़री वेंदो हो राति जी बि गुज़री वेंदी पर मानी न मिलंदी हूअ कूड़ी हुई ॻोल्हे खाराईंदी हुई हीअ सची आहे छो सॻी माउ थी अल्लाहु अकबर हुज़ूर अनवर अलैहिस्सलातु वस्सलाम पंहिंजे घरवारनि खे चवनि था पिया मुंहिंजे फातिमा जे अॼु विछोड़ जो ॾिहाड़ो आहे अल्लाहु अकबर हे नज़बी फरमायो का बेरत मुंहिंजे खदीजा जो नालो न वठे का बेरत मुंहिंजे खदीजा जो नालो न वठे मता मुंहिंजे न्याणीअ जे कननि ते पंहिंजे माउ जो नालो पाचे मता मुंहिंजे फातिमा खे पंहिंजी माउ खदीजा यादि अची वञे मता मुंहिंजे खदीजा जे दिल खे जो सदमो पाचे अल्लाहु अकबर आका सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे घरवार खिदमत में कमी न कई आहे प्यार में कमी न कई आहे संभरण में कमी न कई आहे पर वो टाइम ॾाढो ॾुखियो जॾहिं अम्मा खातून जन्नत जे शादीअ वारो रुख़सतीअ वारो टाइम आहे हुज़ूर अनवर अलैहिस्सलातु वस्सलाम जो न्याणो आहे सौटु आहे शेर ख़ुदा जीअं जो पातो आहे शेर ख़ुदा रज़ी अल्लाह ताला अम्मा खातून जन्नत खे वठण जे लाइ जीअं जो आयो आहे जॾहिं बीबी फातिमा रज़ी अल्लाह ताला अम्मा खातून जन्नत शेर ख़ुदा सां गॾु थी आहे जीअं जो वञे थी भई उन टाइम ते आकाश जे घरवार जे ज़ुबान मां लफ़्ज़ निकिरी वियो वाह खदीजा आए खदीजा अॼु जेकर हुजे पंहिंजे न्याणीअ खे हथनि सां पढ़ाया हाय खदीजा अॼु जेकर हुजे खातून जन्नत खे ॾाज पाण ॾिया अॼु जेकर हुजे फातिमा खे आख़िरी भाकुर पाण पाया अल्लाहु अकबर जीअं जो खातून जन्नत जे साम्हूं अम्मा फातिमा जे साम्हूं अम्मा खदीजा जो नालो ईंदो हुयो अल्लाहु अकबर कंट्रोल तो ॾाढो कयो वियो साईं मना भी कई ताजो खदीजा कोने उनजी आखिरी न्याणी जंहिंजे लाइ दुआ भी घुरे त रब हयाती ॾे त मां पंहिंजी न्याणियूं पढ़ाए वञा एतिरी ज़िंदगी ॾे पर अॼु ज़िंदगी न मिली कोशिश था कयूं पर बेसात कोशिश था कयूं पर बेसात हिकिड़ी औरतुल मोमिनीन जे ज़ुबान मां अम्मा खदीजा जो नालो निकिरी वियो बम्बो क्या अहिड़ा हूंदा अज़ खुद विछड़ियल यादि अची वेंदा तेजी भी माण्हू कोशिश करे यादि न अचनि ईद जो मौक़ो हूंदो न छा बाबा ईद जो मौक़ो हूंदो तॾहिं बि पंहिंजा विछड़ियल यादि संभरंदो भी पियो पर पंहिंजे अबे खे भी यादि पियो कंदो अबो हूंदो त पंहिंजे वयल पुट खे यादि कंदो लटा बि पियो पाईंदो पर अंदरों पियो रत जा ॻोढ़ा वाहींदो हिकु ईद जो मौक़ो ॿियो विहांउ जो मौक़ो जॾहिं बि विहांउ थींदो त अज़ ख़ुदि पंहिंजा विछड़ियल जुदा थियल यादि अची वेंदा त यार जेकर हो बि ख़ुशीअ में हुजे हा हो बि ख़ुशीअ में हुजे हा पर इहे फ़ैसिला रब जा ॿिए कंहिंखे ताक़त इन्नमा अमरुहु इज़ा अराद शैया इन्नमा अमरुहु इज़ा अराद शैया अन यक़ूल लहू कुन फयकून अल्लाहु अकबर अम्मा खदीजा जे जुदा थियण वारो टाइम हिकिड़ी महबूब जे घरवारी जे ज़ुबान मुबारक मां लफ़्ज़ निकिरी विया हाय खदीजा वाह खदीजा हाय खदीजा उन टाइम ते अम्मा खातून जन्नत जे कननि मुबारकनि ते जीअं जो अम्मा खदीजा जो नालो यादि अची वियो अम्मा खदीजा जो मंज़र अखियुनि जे साम्हूं अची वियो दिल अम्मा खातून जन्नत रज़ी अल्लाह ताला दिल गोहारत जा रोए पई अम्मा खातून जन्नत नाले ॿुधण खां बाद में अखियुनि मां दरिया जारी थियो अखियुनि मां ॻोढ़ा वहनि था एतिरो त अम्मा खातून जन्नत हलण जी सघन रही अम्मा फातिमा जे लिखण मुबारक मां साओ छॾाए
वेही रही हलन जी सघना है महबूब मुस्तफा करीम असांखे ॿुधायो वियो ओ आका अचो तव्हां पाण पंहिंजे न्याणी फातिमा खे दिलि चाहियो तॾियो छाजे करे छा मंज़र ॿुधाइनि थी पयूं साईं कंहिं औरत जे ज़बान मां बीबी ख़दीजा जो नालो निकिरी वियो आहे अॼु विछोड़े वारो टेम रुख़सतीअ वारो टेम अमा फातिमा ख़ातून जन्नत जे कननि ते अमा ख़दीजा जो नालो यादि अची वियो जीअं जो कननि ते आवाज़ पातो आहे अमा फातिमा रज़ी अल्लाह ताला अन्हा रोई रोई साणी थी पई आहे हुज़ूर अनवर अलैहिस्सलातु वस्सलाम आया महबूब मुस्तफा करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जीअं जो आया पंहिंजे रोंदड़ न्याणीअ खे पंहिंजे भाकुरनि में झलियो साईं जी जो आया बीबी फातिमा रज़ी अल्लाह ताला अन्हा खे पंहिंजे भाकुरनि में झलियो हुज़ूर अनवर अलैहिस्सलातु वस्सलाम पंहिंजे न्याणी फातिमा रज़ी अल्लाह ताला अन्हा जे पेशानीअ ते चुमियूं ॾिनियूं ओ फातिमा ओ ख़ातून जन्नत वाकई अम्मा थींदी आहे पर हेॾे ॿिन्ही जहाननि जो सरदार अॼु तोखे भाकुरनि में झलियो वेठो आहे वाह फातिमा नज़र त कर अॼु ॿिन्ही जहाननि जो सरदार तुंहिंजे पेशानीअ ते पियो थो चुमियूं ॾे अल्लाह अकबर महबूब दिल जायूं ॾियनि था ओ फातिमा अल्लाह जी तक़दीर अल्लाह जो फ़ैसिलो जीअं मां मोहम्मद करीम बि मञियो मां मोहम्मद करीम अबे अब्दुल्ला जो दीदार कोन कयो अल्लाह जो फ़ैसिलो मूंखे क़बूल मां मोहम्मद करीम खां आमना जल्दी जुदा थी वई मां मोहम्मद करीम खे रब करीम जो फ़ैसिलो ओ न्याणी तोखे बि फ़ैसिलो क़बूल करणो पवंदो रद शेर खुदा रज़ी अल्लाह ताला निहारे थो पियो आका सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे नबूवत वारा नेरन मुबारक मां मींहुं मुबारक टने थो पियो अम्मा ख़ातून जन्नत जे नेरन मुबारक मां नीर मुबारक वहन था पिया आका सल्लल्लाहु अलैहि वसल्लम शेर खुदा जे निहारे करे फरमाईंदा ओ शेर खुदा ओ मुंहिंजा मुझे न्याणी जी प्यारती मुझे फातिमा जी प्यारती ओली मुझे न्याणी वॾा दुख ॾिठा थी मुझे न्याणी वॾा सदमा ॾिठा थी अली मां मोहम्मद करीम तोखे वसियत थो कयां अली मां मोहम्मद करीम तोखे नसीहत थो कयां मुझे न्याणीअ खे कॾहिं बि सदमो न ॾिजांइ अली मुझे फातिमा ॾाढा दुख ॾिठा थी मुझे फातिमा वॾा सदमा ॾिठा थी मां मोहम्मद करीम तोखे वसियत थो कयां मां मोहम्मद करीम तोखे वसियत थो कयां त मुझे फातिमा के सदमा मुझे फातिमा के दुखड़ा अल्लाह अकबर अम्मा फातिमा रज़ी अल्लाह ताला अन्हा के फरमान था ओ मोटी न्याणी फातिमा अल्लाह कंदे तू सुखी हुंदी अल्लाह कंदे तू दुख न ॾिसंदी छो त कंहिंजे निकाह में मां मोहम्मद करीम तोखे ॾिनो चयली खे मां पढ़ाए थो ॾियां वो मुंहिंजो अली अना मदीनतुल इल्म वालियुन बाबहा फातिमा जंहिंजे हवाले कयां थो न वो अली इल्म जे शहर जो दरवाज़ो फातिमा जे अली जे हवाले तो के मां मोहम्मद कयां थो उन अली जे रज़ीना किस्मतल जब्बार फीना लेना इल्मु वल जुहाल मालू फातिमा उन जे सीने में हिन रब अल्लाह जे उन जे सीने में हे रब जो कुरान महफूज़ अम्मा फातिमा रज़ी अल्लाह ताला अन्हा हज़रत अली रज़ी अल्लाह ताला अन्हा जे घर पातिया ए तमन्ना शादी ते पातवा शाद कर कंदो बयान कंदो आयो हुजूर अनवर अलैहिस्सलातु वस्सलाम के पंहिंजे घर मुबारक में मज़ो न आयो बीबी फातिमा जो विछोड़ो अञा सोने हुसैन जी विलादत रही पिया सोने हुसैन जी विलादत सोने हुसैन जी तिलावत सोने हुसैन जी सखावत सोने हुसैन जी दिलेरी सोने हुसैन जे करबला जो मैदान रहियो पियो मां खातून जन्नत जे शादी ते मुख्तसर पातो अम्मा फातिमा रज़ी अल्लाह ताला अन्हा जे जी जो हुजूर अनवर अलैहिस्सलातु वस्सलाम बीबी फातिमा जी रुखसती कराई अम्मा आशा रज़ी अल्लाह ताला अन्हा फरमाए थी पई मां पंहिंजे आका सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे निहारियो पई बीबी
फातिमा जी शादी थी वई मां आका से ने निहारिया भी त आका से ने वेठा न कंदड़ो हेठ आ पर अखियूं टिरमन थी पई अल्लाह बाबा से शो आका सल्लल्लाहु अलैहि वसल्लम बीबी फातिमा सन जे हथन जी पचायल मानी खाईंदा आका सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अम्मा खातून जन्नत बीबी फातिमा सन जे हथन जी पचायल मानी खाईंदा हे न्याय जो प्यार तो बुधाया अम्मा फातिमा सन मांगड़ी करे आका सन जे आडोड़ो वेहंदी हुई बाबा जी मुझा बाबा दिल थी चवे जेकर जो गर्व भनी मां तव्हां के वात में खाराया अल्लाह अकबर यो रब के मंजर केडो न वणंदो हुंदो जने बीबी फातिमा पंहिंजे हथरन सां गर्व भनंदी हुंदी आका के खाराईंदी हुंदी सुभान अल्लाह और आका सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पंहिंजे हथरन सां गर्व भरी करे पंहिंजे न्याणी खातून जन्नत के खाराईंदा कुदरती वंशर में चलो कुदरती पीउ माउ सां जेका मोहब्बत न्याणी जी हूंदी आहे न पुट जी एतिरी मोहब्बत आहे हुजूर अनवर अलैहिस्सलातु वस्सलाम खे मज़ो घर में कोन आयो अम्मा आयशा रज़ियल्लाहु ताला अन्हा फरमाए थी पई मां निहारियो आका से ने आका से जे नबूवत वारा नेरन मुबारक मुलक मुबारक वहन पियो ये उदास वेठा तन्हाईअ में वेठा मां महबूब जी उदासी समझी वयम अज फातिमा जे विछोड़े मिठड़े मोहम्मद करीम साईं के झोरे विधो साईं रोंदे हालत